वीडियो खणी आयो आहियां जंहिंमें आसिफ अली ज़रदारी खे पाकिस्तान जो सदर थियण में बि जलाल चांडिया जो हिकु अहम रोल हुयो ऐं उन खां अलावा जलाल चांडियो ऐं आसिफ अली ज़रदारी कॾहिं खां वठी दोस्त थिया ऐं आसिफ अली ज़रदारी जलाल चांडिया खां कीअं मुतासिर थियो। दोस्तों, आसिफ अली ज़रदारी हिन वक़्तु 2025 में बि जलाल चांडिया जा कलाम ॿुधंदो आहे ऐं आसिफ अली ज़रदारी बि तमामु घणो परस्तार हुयो जलाल चांडिया जो। दोस्तों, इहा पुराणी ॻाल्हि आहे। जलाल चांडियो जॾहिं महफ़िलनि में ॻाईंदो हुयो उन टाइम में ज़रदारी साहब कंहिं बि सियासत में कोन हुयो ऐं ज़रदारी साहब नवाब शाह में हिकु बहितरीन ऐं वॾो वॾेरो हुयो ऐं जलाल चांडिया जा ओस पास में महफ़िल थींदा हुया ऐं कलाम ऐं महफ़िल थींदा हुया त माण्हू जेको बि ईंदो हुयो उन जे ओताक ते त जलाल चांडिया जी तमामु घणी साराह कंदो हुयो। पोइ आसिफ अली ज़रदारीअ बि चयो त भाउ हिकिड़े ॾींहुं केस्ट तव्हां खणी अचो त मां बि ॿुधी ॾिसां त जलाल चांडियो कहिड़ी सुखड़ी आहे ऐं जलाल चांडियो वाक़ई छा एॾो वॾो फ़नकार आहे जेको सॼे तरह जा माण्हू जलाल चांडिया जी नेकी पिया कनि। त पोइ आसिफ अली ज़रदारीअ जॾहिं जलाल चांडिया जा 3 खां 4 केस्टूं ॿुधियूं त आसिफ अली ज़रदारी बि जलाल चांडिया जो परस्तार थी वियो ऐं उहो जेको आहे सो जलाल चांडिया जे वारो जेको केटअप आहे उहो अपनायो ज़रदारीअ बि टोपी निरड़ ते छहपर वॾा ऐं उन खां अलावा जीअं जलाल चांडियो पंहिंजो स्टाइल रखंदो हुयो अहिड़े तरीक़े सां जलाल चांडिया पंहिंजो स्टाइल रखियो ऐं जलाल चांडिया आसिफ अली ज़रदारी जी हे जेका तव्हां तस्वीर ॾिसो पिया इहा उन टाइम में तमामु घणी वायरल थी ऐं उन खां अलावा जलाल चांडिया जे महफ़िलनि में खोड़नि में ज़रदारी पाण हली वञी उते महफ़िलूं बि ॿुधियूं ऐं हर जेका बि किस्त न ईंदी जेको आहे सो जेका बि नई केस्ट ईंदी मार्केट में जलाल चांडिया जी त उहा केस्ट ज़रदारी साहब पंहिंजे कंहिं नौकर खे चई करे ऐं जीअं ख़बर पवंदी उहा केस्ट मार्केट मां वठराए करे ऐं ज़रदारी साहब ॿुधंदो हुयो। दोस्तों, जॾहिं इहा ख़बर माण्हुनि ताईं पुगी त ज़रदारी साहब ऐं जलाल चांडियो हिकु बहितरीनु दोस्त आहिनि। पोइ जलाल चांडिया पीपल्स पार्टी जे लाइ कुझु सॉन्ग बि ॻाया ऐं जेके अॼु ताईं बि तमामु घणा पॉपुलर आहिनि सिंध में, जंहिंमें हिकिड़ो सॉन्ग भुट्टे साहब जे लाइ ॻायो ऐं उन खां ॿिए नंबर सॉन्ग मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे लाइ जेको आहे सो ॻायो जलाल चांडिया ऐं मुर्तज़ा भुट्टे जे लाइ बि हिकिड़ो सॉन्ग चयो हुई ऐं उहे सॉन्ग अॼु तव्हां 2025 में ॿुधंदो त तव्हांखे ईअं लॻंदा की हे हींअर ताज़ा सॉन्ग जेको आहे सो रिलीज़ थियल आहिनि ऐं उन टाइम में माण्हुनि जॾहिं इहे केस्टूं ॿुधियूं जेको आहे सो जलाल चांडिया जूं त तमामु घणो पीपल्स पार्टी खे इन मां फ़ाइदो बि थियो ऐं उन टाइम में इहा हुकूमत जेका आहे उहा मोहतरमा बेनज़ीर साहिबा जी हुई जंहिंमें जलाल चांडिया इहे सॉन्ग रिलीज़ कया हुआ। दोस्तों, जलाल चांडियो सिंध जो हिकु बहितरीनु ऐं मक़बूल फ़नकार हुयो ऐं ज़रदारी साहब तमामु घणो परस्तार हुयो जलाल चांडिया जो। खोड़ सारनि महफ़िलनि में जलाल चांडियो वञी जेको आहे सो आसिफ अली ज़रदारी जलाल चांडिया जा केस्ट ॿुधंदो हुयो ऐं जलाल चांडिया खोड़ सारे महफ़िलनि में ज़रदारी साहब सां तस्वीरूं कढायूं ऐं उन खां अलावा ज़रदारी साहब तमामु घणो जलाल चांडिया सां प्यार कंदो हुयो ऐं जलाल चांडिया खे चाहींदो हुयो छाजे करे जो आसिफ अली ज़रदारी बि हिकु क़ौम परस्त नज़रियो रखंदो हुयो सिंध जे लाइ ऐं सिंधनि लाइ जेको आहे सो हिकु कॉमरेटी ज़हन बि रखंदो हुयो। आसिफ अली ज़रदारी सिंध सां तमामु घणो मोहबत कंदो हुयो ऐं जलाल चांडिया सां इन जे करे ज़रदारी साहब मोहबत कंदो हुयो जो जलाल चांडियो सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार हुयो ऐं जलाल चांडिया हिंद सिंध पूरे पाकिस्तान बल्कि पूरी दुनिया में पाकिस्तान जो तमामु घणो नालो रोशन कयो बल्कि ख़ुसूसन सिंध जो नालो तमामु घणो रोशन कयो। जलाल चांडिया जी केटअप अहिड़ी हूंदी हुई जो पाण ई अनमोट जेको आहे सो जलाल चांडिया खे जिथे बि माण्हू ॾिसंदा हुआ टोपी अजरक ऑटोमेटिक प्रमोट थी वेंदो हुयो। जलाल चांडिया जॾहिं खां पंहिंजो होश संभालियो जलाल चांडिया टोपी अजरक पंहिंजे खे न विसारियो, टोपी अजरक पाईंदो रहंदो हुयो जलाल चांडियो ऐं छहपर वॾा गलो आख़िरी किलीअ ताईं खुलियल ऐं खोड़ सारा माण्हू पंजाब में जलाल चांडिया खे ईअं बि सुञाणींदा हुया त सिंधी टोपी वाला या के ईअं बि चवंदा हुया त वॾनि मुछनि वारो। दोस्तों, अहिड़े तरीक़े सां जलाल चांडिया खे माण्हू सुञाणींदा हुया ॿियनि मुल्कनि जा ऐं जलाल चांडिया पूरी दुनिया में सिंध जो नालो रोशन कयो ऐं जलाल चांडियो हिकु तमामु बहितरीनु सिंध सां मोहबत कंदड़ वारो इंसानु हुयो ऐं ज़रदारी साहब तमामु बहितरीनु दोस्त हुयो। हालांकि ज़रदारी साहब उन टाइम में हिकु वॾेरो हुयो
जो सियासत में अञा को बि तालिक कोन हुयो, लेकिन हिकिड़े ई ॻोठ ऐं हिकिड़ी तर जा हुया। आसिफ अली ज़रदारी नवाब शाह जो हुयो ऐं जेको आहे ॿियो मोरे जो हुयो, त इहे ॿई तर हिकिड़ा ई हुया। ऐं जलाल चांडियो जॾहिं हिते तर में ॻाईंदो हुयो त माण्हू तमामु घणी जेको आहे सो जलाल चांडे जी नेकी कंदा हुया। ऐं इहा नेकी जेको आहे सो ॿुधी करे आसिफ अली ज़रदारी बि जलाल चांडे खे खोड़ सारनि महफ़िलनि में घुरायो बि सही। ऐं जलाल चांडे जा खोड़ सारा सवनि जी तादाद में केस्टूं बि ज़रदारी साहब वटि पयूं आहिनि, जेको ज़रदारी साहब जलाल चांडे जूं केस्टूं ॿुधंदो रहंदो आहे। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त वीडियो तव्हांखे सुठो लॻो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।